अवल अल्लाह वली, अवल अल्लाह वली, आलम जो धणी, अवल अल्लाह वली। कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदी, वाली वाहिद वदहू राज करप रही, सो सारा सचो धणी, सो सारा सचो धणी, चई हमद हकीम, सो सारा सचो धणी, चई हमद हकीम, करे पाण करीम, जोड़ो जोड़ जहान जी, अवल अल्लाह वली। लतीफ़ साईं खां पुछोसीं त इब्तिदा जी इल्मु कंहिंखे, इब्तिदा जो इल्मु, हीअ काइनात किथां शुरू थी, हीअ ज़िंदगी किथां शुरू थी, हीअ अवल किथे आहे? लतीफ़ साईं चयो त अवल अल्लाह वली, अवल जी ख़बर अल्लाह जी आहे, अल्लाह अलीम आहे, अल्लाह ॼाणे थो, छो त हू आला आलम जो धणी, जेको आला आहे माना सभिनी खां मथे आहे, ॿियो आलम जो धणी आहे माना सॼी दुनिया जो धणी आहे, सॼी काइनात जो धणी आहे, सॼी पृथ्वी जो मालिक आहे। बाक़ी आउं हुन जा हिकिड़ा क़दर ॿुधायां, लैलतुल क़दर वमा अदराक मा लैलतुल क़दर, हीअ जेका क़दर जी राति आहे, जेका जेके ॻोल्हीनि पिया, हीअ आलम सॻोरा चवंदा हुआ 21 में हूंदी, पोइ 21, 23, 25, पोइ 27, पोइ शुरू थियो किथे न किथे हूंदी। असल छा इनजो मक़सदु छा आहे? क़दर जी राति, क़दर जी माना छा? हीअ लतीफ़ साईं जो जेको हीअ बैत पढ़ियोसीं, हिन में लतीफ़ साईं चवे थो त सॼी ख़बर ख़ुदा खे आहे, उहो आला आलम जो धणी आहे, पर मूंखे एतिरी ख़बर आहे त कादिर पंहिंजी कुदरत सी, अची वियो न क़दर, क़दर जी माना वैल्यू, कानून, मयार, उसूल, पोइ हुन में हिदायतूं बि अची वियूं, हुन में हुकुम बि अची विया, हुन में क़ाइदा बि अची विया, कानून बि अची विया। ख़ुदा चवे थो त मूं तव्हांखे क़दुर ॾिना, ऐं क़दुर जी राति, के अहिड़ियूं रातियूं हूंदियूं हुयूं जो सॼी सॼी राति पाण वेही क़ुर ॿुधाईंदा, फ़क़ीरनि खे सम्झाईंदा हुआ उनखे। माना हीअ राति 1000 सालनि जी राति आहे, माना हिन राति जी जेका कथ आहे, जेका ख़ुदि क़ुर थो करे, ऐं ख़ुदा थो चवे त मुंहिंजा जेके ॾींहं आहिनि उहे तव्हांजे जेको स्केल आहे उन जहिड़ा त कोन्हे, के ॾींहं मुंहिंजा जेके आहिनि से उहे 50,000 सालनि जा, के लखनि सालनि जा, छो त ॾींहं जी माना यौम जेको आहे सो अरबी में उन में रुगो उन जी माना ॾींहुं न आहे,
यौम जी माना आहे दौर, ही क़द्र जी रात, माना जॾहिं तव्हांखे क़द्र मोकिलिया विया, तव्हांखे सॼो रमज़ान जो जेको एजाज़ आहे, उनजी जेका वॾाई जेका उनजी आहे, उहो रोज़ा रखणु न आहे, उनजी वॾाई आहे इहो क़ुरान। इहो क़ुरान हिकिड़ी कारी राति में, लैल, लैल माना कारी, कारे दौर में, छो त राति जी माना इहो ज़रूरी न आहे जेके 5-4 पहर था चवनि, न, राति जी माना आहे ज़ुल्मात जो दौर। को अहिड़ो दौर हो ॼण ॾींहुं बि राति हुई, जिते ज़ालिम हुक्मरान होता है, उते ॾींहुं बि राति हूंदी आहे। ऐं क़ुरान फरमाए थो त अलाह अव्हांखे ही 1000 सालनि जहिड़ी राति करे ॾिनी, हिन में तव्हांखे ख़ुदा क़द्र ॾिना। कहिड़ा क़द्र? वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम। These are the permanent values of Quran. ही क़ुरान, ही लतीफ़ हिकिड़ा अहिड़ा मयार थो ॿुधाए, अहिड़ा क़द्र थो ॿुधाए, अहिड़ा चए थो अलाह पाण थो ॼाणे त इब्तिदा किथां थी, इंतिहा किथे थींदी, पर मूंखे एतिरी ख़बर आहे त हू वाली वाहिद, हू वाली है, वारिस है, हू दोस्त है, ऐं हू अकेलो आहे, हू यगानो आहे, वाहिद वहदहू, ऐं ॿियो राज़िक बि आहे, हू रिज़्क़ रसाए, ही सॼी काइनात खे रिज़्क़ रसाए। ऐं रब, रुबूबियत जो जेको आहे बार, उहो बि उन ते माण्हुनि खे गुज़र जा वसीला ॾेई छॾी। पोइ जो हुकुम माण्हुनि खे कयईं त लैस लिल इंसान इला मा सा, इहो क़द्र आहे। माना बाक़ी जेके ॿियूं ॻाल्हियूं आहिनि, अॻे असांखे वॾा चवंदा बाबा ही क़द्र जी राति आहे, पोइ इहो पाणी का चरूड़ी खणो, को बट खणो, पोइ का थाल खणो, उन में पाणी विझी वेहो हुन में, या खूहनि, खूहनि ते वञी वेहो, पोइ 27 जी राति जाॻो। माना ॾिसो त असां असुल ॻाल्हि छा आहे, असां किथे वञी उन ॻाल्हि खे वञी पहुचायो उन ही क़द्र जी राति आहे। इन ज़ुल्म जे दौर में, ज़ुल्मात में ख़ुदा तव्हांखे कानून ॾिना, तव्हांखे क़ुरान ॾिनो, तव्हांखे सॼो महीनो ई क़ुरान ॾिनो। ऐं जेका ईद आहे, हाणे ईद क़ुरान जे ख़ुशी में मल्हाइबी आहे, त भई हाणे क़ुरान आयो त हाणे ख़ुशि थियासीं, त असां वटि आइन अची वियो, हलियो ज़िंदगी जो मंशूर अची वियो, आइन अची वियो, उसूल अची विया, क़ाइदा कानून अची विया हलिया। हाणे अॼु ॾींहं खां पोइ असीं हिन ते अमल कंदासीं। माना त ख़ुदा असांखे इहो इम्तिहान वठो थो, ॾुख बुख जेको आहे सो उनजी ख़बर पवंदी। रोज़ा रखो, रुगो इहो 10-12-13 कलाक जेको आहे सो हिकिड़ो इहो। ॿियो असांखां इहो जेको आहे सो असांखे सेखारियईं त जॾहिं आउं तव्हांखे सुठियनि ऐं हिलाल ऐं साफ़ ऐं पाक शयुनि खां झलिया थो, त केॾो न जेको आहे सो उन ते ईमानदारी सां अमल था करियो। मानी बि कोन था खाओ, शरबत बि कोन था, ॿियूं जेके बि शयूं आहिनि तव्हांजे मज़नि जूं, उन्हनि सभिनी खां तव्हीं जेको आहे सो अलॻि थी था वञो। पोइ ही जेके ख़राबु शयूं आहिनि, नुक़सानकार शयूं आहिनि, उन्हनि खां जो आउं तव्हांखे झलिया थो, पोइ उन ते तव्हां अमल कोन कयो। ओड़े पाड़े जो ख़्यालु रखिजो, मुसाफ़िरनि जो ख़्यालु रखिजो, मिसकिन माण्हुनि जो ख़्यालु रखिजो, यतीम माण्हुनि जो ख़्यालु, इहे क़द्र हुआ नी। असां इन्हनि क़द्रनि ते त कॾहिं बि सोचियो बि कोन्हे को त असुल फ़र्ज़ इहे आहिनि। हीउ क़ुरान पढ़णो आहे, क़ुरान सम्झणो आहे। वमा अदराक, हौसलो हैरत में पियो, हौसलो हैरत में करे कोन दरक।
माना माण्हू जो अकुल चरख थी वियो आहे, माण्हू जो हौसलो ख़ता थी वियो आहे, माण्हू जो अकुल कमु नथो करे, हौसलो हैरत में करे कोन दरक, माना को बि दरक नथो करे, दरक इदराक जंहिंजो जमो आहे, तहक़ीक़ केरु कोन थो करे, परूड़े केरु कोन थो, सिंधी में चवंदा आहियूं परूड़, ख़ुदा थो चवे अदराक, बाबा अदराक, ही जेके तव्हांखे क़ाइदा ही कानून ॾिना, ही क़दुर जी राति जेको तव्हांखे ही क़ुर ॿुधायो तव्हांजे प्यारे हबीब तव्हां ख़ुदा जे पैगम्बर, तव्हां उन कहिड़े क़दुर ते हलिया। पाण त उहो सिलसिलो शुरू कयो आहे, सॼे रमज़ान में पाण इहे ख़ुदा जा क़दुर पढ़िया आहिनि ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मामलनि में। अॼु बि पाण पढ़ंदासीं त दुनिया में ज़िलत ऐं ख़्वारी जा सबब छा आहे। ऐं ॿियो हिकिड़ो अजीब क़िस्म जो हिकिड़ो 20 माण्हुनि ठाहे छॾियो आहे, बाबा इन राति जेको जागंदो, जेको निमाज़ूं पढ़ंदो, जेको माण्हू वज़ीफ़ा जेको माण्हू कंदो, उनजा ॾोह सभु बख़्शी। माना तव्हां अंदाज़ो करियो त ख़ुदा खे, ख़ुदा जे हिन क़दुरनि खे, ख़ुदा जे हिननि जायुनि खे माण्हुनि माना आमाजगाह सम्झो आहे, इन जो ॼण अहिड़ी कोर्ट सम्झो आहे जो तव्हां ॾोह करे पोइ तव्हां हिते जॾहिं पहुची वञो, मस्जिद में जॾहिं पहुची वञो, ऐं जॾहिं तव्हां इन राति जो वेही तव्हां इबादतूं कयो त तव्हां जेके बि खून कया, तव्हां जेके बि माण्हुनि ते जेको ज़ुल्म कयो या जेके ज़िलतुनि में माण्हुनि खे तव्हां उछलाए छॾियो, हीअ त हुकुमराननि सां ॻाल्हाए, हीअ क़दुरु कंहिंखे थो ॾिए। मां ख़ुदा खां पुछोसि त हिन हुकुमराननि जे लाइ कहिड़ो क़दुरु आहे। हीअ हुकुमरान जेके ज़माननि खां वठी जेको आहे माण्हू जे सीने ते वेठा मुंग ॾरी, हीअ माण्हू जी खटी कमाई ते जेको आहे वेठा अयाशूं कनि, ददन वेठा कनि जेके, इन्हनि जे लाइ कहिड़ो हुकुम। ख़ुदा फरमाए थो त हुकुमरानी जो हक़ सिर्फ़ु अहल ऐं लाइक़ु माण्हू जो आहे। ॾाढो माण्हू हुजे, थुल्हो माण्हू हुजे, डिघो माण्हू हुजे, उन्हनि घणा माण्हू हुजनि, घणा माण्हू ते त वॾेर न वठनि, पोइ वॾेरा थियो वेठनि, टी पीढ़ी में हींअर मेंबर थिया वेठनि। माना क़दुरु ख़ुदा जो इहो आहे, ख़ुदा जेका वैल्यू ठाही आहे, जेको मयार ठाहियो आहे जेको हुकुमरानी जो, आउं सुठो माण्हू आहियां, मूं चयो त आउं सुठो माण्हू थी वियुसि, छा दुनिया छा थी चए। कहिड़ी माउ आहे जेका चोर ॾोहारी जेको पुटु हुजे उनखे बि चवे त मुंहिंजो पुटु चोर आहे, चवंदी न चोर आहे। चोर जी माउ चवंदा घड़े में रहंदी, उहा सग लिकाईंदी आहे, अबे खे बि ख़बर हूंदी आहे, अम्मा खे सभिनी खे ख़बर हूंदी। लैलतुल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र। हीअ ऊंदाहे दौर में ही को आसमान तां कोई तिरवरो, को शरारो, कोई बिजली वांगुरु धरती ते लथो, जंहिं सॼी दुनिया खे रोशन करे छॾियो। बुरो बंबू लतीफ़ साईं शायदि थो ॾिए त बुरो बंबूर, बुरो ऊंदा हो राति हुई, बुरो बंबूर आरियाणीअ उजारियो, लाथो सभु कंहिं लोक तां हाड़े धणी होर, सभु कंहिं लोक तां, सभिनी माण्हुनि तां, सभिनी क़ौमुनि तां, लाथो सभु कंहिं लोक तां हाड़े धणी होर। होर माना डपु, होरा खोरा, लाथो सभु कंहिं लोक तां हाड़े धणी होर। छोरियूं छोरियूं छुरण सिखियूं, पुनूं मुंहिंजो पोइ। ससी जी चवे त अॻे त ही छुण ते त पहुचबो ई कोन हो, का वञी का माई का वञी बचंदी हूंदी, न त घणे भाङे अरब जेके हुआ उहे ज़ालिम उहो नियाणियुनि खे जेरे पूरो छॾींदा, 10-12 सालनि जी उमिरि में जेरे पूरे छॾींदा। तव्हां अंदाज़ो कयो छा त हुज़ूर साईं जी जेका हिन तइलीम आहे, जेका तरबियत आहे, हीअ जेके क़दुर जे राति लैलतुल क़द्र में जेके क़ाइदा ऐं कानून मिलिया, उन्हनि में वॾे खां वॾो हिकिड़ो जेको कानून हो इहो हो त नियाणियुनि खे दरगोर न करियो जेरे,
पंहिंजे बचनि खे इल्म खां धार रखी उन्हनि खे क़तल न करियो। इहे क़दुर हिन राति मिलिया हुआ। ही राति ॾोहनि बख़्शाइण जी राति न आहे। ही राति ख़ुदा जा कानून, ख़ुदा जा क़दुर, राज़िक रब रहीम, सो सारा आहे सचो धणी। सो इट मीन्स दिस इज कंडीशन। हर कंहिंजी तारीफ़ कोन कबी, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। उन अलाह जी तारीफ़ जुगाए जेको रब्बुल आलमीन आहे, हिकिड़े आलम जो न, सभिनी आलमनि जो रब, माना सभिनी क़ौमुनि जो, सभिनी मुल्कनि जो, सभिनी माण्हुनि जो, सभिनी माण्हुनि जो जेको मालिक रब जेको आहे, रबूबियत आहे, रज़ाक आहे जंहिंजो, उन जी तारीफ़ सो सारा आहे, सो सारा आहे सचो धणी चई हमद हकीम। जी करे पाण करीम जोड़ूं जोड़ जान जी असां काइनात में सभिनी शयुनि जा जोड़ा ठाहे छॾिया। पंहिंजो बोकाए साहब, मोरिस बोकाए साहब चवे थो, मोरिस बोकाए साहब, हीउ वॾो आलिम बि हो, अदीब बि हो, जेको आहे सो ईसाइनि जो। पर उहो थो चवे त मूं बाइबल बि पढ़ियो आहे, दुनिया जहान जो ॿियो इल्मु बि पढ़ियो आहे, क़ुर बि पढ़ियो आहे। पर चई मूंखे हैरत थी त क़ुर मूं जॾहिं पढ़ियो त क़ुर में मूंखे अहिड़ो को बि क़दुरु न लॻो जेको साइंस जे टकराव। हीउ जेको किताब जेको आहे सो बाइबल क़ुर एंड साइंस, उनजे प्रिफेस में जेको आहे पढ़ंदो, नंढिड़ो 150 जो प्रिफेस, हैरान थो करे छॾे माण्हू। ही न को मुस्लमान आहे, न को पीर आहे, न को मुल्लम आहे, ही ईसाइनि जो उस्ताद आहे, उन्हनि जो आलम आहे उन्हनि जो, ऐं साइंटिस्ट आहे, साइंसदान आहे, जंहिं हेॾो वॾो किताबु लिखियो। उहो चवे थो त हीउ ॾिसो न करे कादिर हिकिड़ा कानून ठाहे छॾिया। उहे कहिड़ा आहिनि? उहो राज़िक आहे, रब आहे, उहो रहीम आहे, उहो करीम आहे, उहो सतार आहे, उहो गफ़ार आहे। इहे क़दुर मिलिया हुआ हिन राति जो। हीअ राति इन्हनि क़दुरनि जी राति आहे। वमा अदराक मा लैलतुल क़द्र मिन अलफ शहर, माना 1000 सालनि जहिड़ी राति आहे ही। अलिफ माना 1000। इन जे करे जो इन राति क़ुर लथो, इहे ख़ुदा पंहिंजा क़दुर इहे असांखे जेको आहे इन राति ॾिना। तव्हांजी मर्ज़ी आहे जीअं जेको आहे सो तव्हां करियो, पर ख़ुदा ॾाढी चिटी ॻाल्हि कई आहे जेका ॾाढी सवली बि आहे। अॼु ॾींहं ताईं जेकॾहिं असांखे सम्झ में न आई आहे, जेकॾहिं हाणे असांखे ॻाल्हि इहा सम्झ में अची वञे, तव्हां इहे जेके क़दुर जेके आहिनि, इहे जेके वैल्यूज़ जेके आहिनि, इहे जेके परमनेंट वैल्यूज़, छो त असांजा यार चवंदा परमनेंट वैल्यूज़ थींदी कोन्हे। माना सचा के ॻाल्हाईंदा माण्हू हाणे कोन था ॻाल्हाइनि, माना क़दुर तब्दील थी विया आहिनि। अॻे माण्हू हिक ॿिए जी इज़त कंदा हुआ, हाणे इज़त छो कनि? हिक ॿिए जी तरक़ी थी वई हेॾी, हर को माण्हू मर्ज़ी वारो थी वियो हलियो, पोइ मर्ज़ी वारो थी वियो हलियो, तरक़ी थी वई त पोइ हशर कहिड़ो थियो आहे? अखि न ॾिसे गोॾे खे। उहा ई लैलतुल क़द्र, उहो ई कारो दौर, उहो ई जहालत जो दौर आहे। छा अरबनि जे वक़्त में उहो जहालत जो दौर हो? हाणे छा आहे? हाणे असीं साफ़ तरक़ी पसंदि, तरक़ी याफ़्ता, रोशन ख़्याल माहौल में रहूं था, जिते ॾींहुं ॾिठे जूं नियाणियूं खॼी थियूं वञनि, नंढड़ा बच्चा खॼी था वञनि, धकड़ियो केरु मारियो हलियो थो वञे, धणी साईं कोन थो थिए। ग़रीब माण्हू जेको आहे सो FIR कोन थो कटाए सघे। FIR कटाइण जे लाइ पोइ वरी गाॾी जेका आहे सरकार जी, पोइ हुन में तेल कोन हूंदो, पोइ हुनजो वरी तेल भराइबो, पोइ ढलो जेको वेंदो जेको आहे सो मक़तूल माण्हू जे तॾे ते जिते जेको आहे सो रोज़ राड़ो लॻो पियो हूंदो, पोइ उते वरी छेलो पुछंदो। माना अंदाज़ो करियो ॼण त हुन मक़तूल माण्हू जी का शादी थी आहे उन माण्हू जी। ही तव्हीं कहिड़े मुल्क में वेठा आहियो जिते चओ था हिते जेको आहे सो इस्लाम बि आहे, हिते जेको आहे सो पाक आस्थान बि आहे हिते, ऐं हिते जमहूरियत बि आहे, हिते इस्लाम किथे आहे? तव्हां खां वधीक के जेको माण्हू जिते आहे उहो उते माण्हू लोह। नो वन इज़ सेटिस्फाइड फ्रॉम हिज सेल्फ और हर सेल्फ। माण्हू पंहिंजे कम सां मुतमइन कोन्हे।
माण्हू जिते रहे थो उते माण्हू ख़ुशि कोन्हे को। माना फर्ज़ु करियो त 23 टपे वञण खां पोइ 80 साल 100 साल गुज़रण खां पोइ बि माण्हू पनाह गाह न ॻोल्हे सघे, अहिड़ी सुठी जाइ न ॻोल्हे सघे, अहिड़ो सुठो घर न ॻोल्हे सघे, अहिड़ो शहर न ॻोल्हे सघे जिते अमन अमान हुजे, जिते रहम हुजे, जिते राहमीन माण्हू हुजनि, सतार माण्हू हुजनि, जिते गफ़ार माण्हू हुजनि, दिलदार माण्हू हुजनि, जंहिंजे लाइ लतीफ़ चवे तूं साहिबज़ादो सुपिरी ऐं निसोरो लोक। अहिड़ा माण्हू हुजनि जो जिन खे असीं चऊं तूं साहिबज़ादो सुपिरी ऐं निसोरो नौकर। पंहिंजे औलाद खे त असीं चऊं था औलाद खे नौकर मांगे असां जेको आहे पालियो, ऐं ईअं ई करणु खपे। छो त औलाद जो जेको वालिद आहे उहो त आशिक़ हो। तूं साहिबज़ादो सुपिरी ऐं निसोरो नौकर, चई बेहद करिया बंदगियूं हथ ॿधी हाज़िर छन, छॾींदुसि की न की दोस्त तुंहिंजो त मुंहिंजा पिरी तूं मूंखे छो थो कढी, छो थो मूंखे तड़ी तूं मूंखे, आउं तुंहिंजो छन छॾींदुसि ई कोन। हीउ तुंहिंजो मन आहे, तुंहिंजो छनो आहे, अबरो सबरो जहिड़ो बि आहे मूंखे क़बूल। छन छॾींदुसि की न की दोस्त तुंहिंजो दर। बाबा तोखे खपे छा थो, तोखे तुंहिंजो मुतालबो कहिड़ो आहे? मूंखे न को महल था खपनि, न को माड़ियूं, न को नोट, न को वोट, मूं तां महर नज़र। उहो जेको बाज भरियूं अखड़ियूं खणी तूं निहारीं थो, इहे महिरबानी करे जेको आहे कॾहिं बि असां सां न अचे। मूं तां महर नज़र पिरी पिरी राह वपाइजी। हीअ जेका महिरबानी जी जेका नज़र थो कॾहिं कॾहिं धारी। हबीबन हेकार मयार त ॾिसो न छा आहे हिननि माण्हुनि जो, क़दुरु हिननि जे ख़ुशी जो छा आहे, इत्मीनान जो छा आहे। हबीबन हेकार मंझां महर सॾु कयो। महिरबानी करे ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो रुगो असांखे रुगो हकल कयूं, असांखे सॾु कयो असांखे। ओ हबीबन हेकार मंझां महर सॾु कयो, सो मूं सभु ॼमा। ओरण उहो ई थियो। सॼी ज़िंदगी बसि उहो जेको जी कयोसीं, जी में जी वियासीं सॼी ज़िंदगी। सॼी ज़िंदगी जो जेको लुकमो जेका खुराक आहे उहा महबूब जो रुगो सॾु। अहिड़ा भला माण्हू तव्हां सूरत मुज़म्मिल पढ़ंदो, उन में ख़ुदा हिकिड़ो इनकलाबी माण्हू ठाहे थो, उनजी तरबियत करे थो। उनखे चवे थो त तूं या त सॼियूं सॼियूं रातियूं तूं जेको आहे सो माण्हुनि खे क़ुर ॿुधाईं थो, या पोइ कुझु राति जो अधे हिसो ॿुधाईं थो, या वरी पोइ पोएं हिसे में ॿुधाईं थो। चए थो सुम कलीला, राति जो कुझु हिसो अॻु में या कुझु हिसो पोइ, सॼियूं सॼियूं रातियूं न। सुभाणे तोखे वरी उथिणो आहे, तोखे बहस करणा आहिनि, मुबाहिसा करणा आहिनि, रिथाबंदी करणी आहे, माण्हुनि खे तइलीम तरबियत, माना राति जो तइलीम तरबियत थींदी हुई। जेके वर्कर जेके हुआ उन्हनि जी तइलीम तरबियत कहिड़ी थींदी हुई, ख़ुदा जी वही लहंदी हुई ख़ुदा जे रसूल जे दिलि ते। ऐं उहो ख़ुदा जो रसूल, उहा जेका वही हुई ख़ुदा जी, ख़ुदा जो जेको पैगाम हो, उहो जेको क़दुरु जेके हुआ उहे माण्हुनि खे ॿुधाईंदो हिन पंहिंजी मिठी ज़बान। अॼु अचो त पाण कुझु जेके उहे क़दुरु जेके आहिनि हिन राति में, हिन ऊंदाहे दौर में असांखे जेके ही हेॾा सुठा, अॻे बि नबी आया हुआ, उन्हनि बि सुठा क़दुरु ॿुधाए। छो जो ख़ुदा पंहिंजे प्यारे हबीब खे चवे थो त इहे ॻाल्हियूं बि मूंसां सां कयूं हुयूं, इहे ॻाल्हियूं ईसा सां बि कयूं हुयूं, याकूब सां बि कयूं, इब्राहिम सां बि कयूं, नूह सां बि कयूं, सभिनी सां मूं कयूं। ऐं आउं तोसां बि इहा ॻाल्हि करियां, इहा ॻाल्हि तूं ध्यानु सां ॿुध, तोखे इन ॻाल्हि ते अमल करिणो आहे। ॾिसो न कीअं पंहिंजे बादशाह जी जेको आहे तरबियत थो करे, ऐं चवे थो इहे ॻाल्हियूं इहे हुयूं त हिते जेको आहे सो हीअ जेके मिसकीन जेके माण्हू आहिनि,
हिते जेके पोरत जेके माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजे पोरिये जो पूरो उजूरो नथो मिले। इहो अदा अमीर बख़्श इहो बुनियादु हो, इहो मक़सदु हो ख़ुदा। त माना हिते नाइंसाफ़ी आहे। तव्हांजे समाज में माण्हू पंहिंजे औलाद सां बि नाइंसाफ़ी कनि था, औलाद पंहिंजे वॾनि सां बि नाइंसाफ़ी कनि था। ॿी केतिरी नाइंसाफ़ी आहे। औलाद खां वधीक ॿियो कहिड़ो रते जो रिश्तो थींदो आहे। इहे बि रिश्ता बि कॾहिं कॾहिं छिटा पाणी जहिड़ा थी था। छो औलाद में वलद में वालिद में जेकॾहिं दोस्ती कोन्हे का, अंडरस्टैंडिंग कोन्हे का, मोहबत कोन्हे का, कुर्बानी कोन्हे का, अबा तेॾा आहे भाई, सभु कुझु तेॾा न बाबा तूं सादा, तव्हांजे लाइ बि सभु कुझु ठाहियो अथऊं। माण्हू लतीफ़ चए थो माण्हू घुरनि माल ऐं सभु ॾींहुं घुरां सुपिन। दुनिया ते दोस्त तव्हां फिदा करियां फ़िलहाल जी फिदा त आऊं जेको आहे हीअ जेका दुनिया आहे पंहिंजी दुनिया असीं ॾोकड़नि खे बि चवंदा आहियूं अला तो वटि घणी दुनिया आहे तो वटि। चए थो फ़िलहाल जेका आहे दुनिया ते दोस्त तव्हां फिदा करियां फ़िलहाल। तूं ॾिठो बि कोन्हे को अञा उनजी एॾी वॾी वाखाण पियो करे चई यार केरु नाम निहार के अहिड़ा माण्हू दुनिया में पैदा थिया आहिनि जंहिंजो रुगो नालो ॿुधण सां रुगो तारीफ़ ॿुधण सां जेको आहे सो माण्हू उन ते अकनि छकनि थी वञनि, माण्हू क़ुर्बान थी वञनि। चई केरु नाम निहार चई पसण तां परे थियो केसि नाम निहाल मूंखे महबूब बणिजे। इहे ॿई डिक्शन इहे ॿई सिटूं ॿई ॾाढियूं भलियूं। केसि नाम निहाल मूंखे महबूब बणिजे। मूंखे महबूब बणिजे नाले ई असांखे जीआरे छॾियो आहे, निहाल करे छॾियो, रिहेबिल करे छॾियो, असांखे ज़िंदा करे छॾियो, जाॻाए छॾियो असांखे। छोकी क़ुर इहो जाॻो आहे। हीउ क़ुर वारो जेको धणी आहे उहो इहो असांखे जाॻाइण आयो। पोइ पाणी खे खीर करणु कोन आयो। तव्हीं वेठा खूहनि ते वेठा हुजो ऐं जेको आहे मट रखियो वेठा हुजो, सॼी राति वेठा तव्हीं पाणी में अखियूं वेठो हुजा, उनखां सुठो आहे भई कचहरी करियो। भई ख़ुदा जे रसूल जे बारे में, दुनिया जहान जे बारे में तव्हीं कचहरी वेही करियो। तव्हीं न तव्हीं चुप करे वेठा ॻाल्हायो कोन था कंहिंसां, जाॻो वेठा ओतिरो खीर पाणी थी वञे। लतीफ़ साईं चए थो ॾुखी तोए ॾुकार तोणे वसनि मींहर। हेॾा मींहं पिया वसनि, हेॾा दौलत जा मींहं, इल्म जा मींहं, हे खीर जूं नदियूं, हे मेहूं छा आहिनि, मेहूं ढगियूं ॿकरियूं इहे नदियूं आहिनि खीर जूं। इन्हनि सभिनी जो तल खां पेर त धरती ते आहिनि सभिनी जा। ही माखी या मट माना ही मोहबतूं, ही इत्मीनान, ही ख़ुशियूं, ऐं इन्हनि सभिनी इहे केॾां वयूं। माना असीं जेकॾहिं उहे जेके ख़ुदा जा ॾिनल जेके क़दुर आहिनि, जेके मयार आहिनि, उन्हनि खे असीं सम्झण जी कोन कोशिशि न कंदासीं, इदराक ई न कंदासीं, करे कोन दरक। संदो हुस्न, संदो हक़, कोड़ परूड़े की न की। जेको हक़ जो जेको हुस्न आहे, सचाई जी जेका सूंहं आहे, कीअं उहा कोर माना अंधो। राजो लतीफ़ साईं अंधो लफ़्ज़ इस्तेमालु न कयो, इहो फारसी जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो कोर। हौसलो हैरत में वञी थियो वेछूं, हौसलो हैरत में वञी थियो वेछूं, टुकर टुकर थी वियो हलियो। ऐं जॾहिं माण्हू जा हौसला खता थी वञनि, हौसलो हैरत में वञी थियो वेछूं के मोहबत जूं मेछूं। हीअ मोहबत जा इशारा, हीअ अख सां इशारो ॾिबो,
कंध सां इशारो ॾिबो, मेछ ॾिबी। चई मोहबत जूं मेछूं कोर परूड़े की न की, जेको अंधो आहे ॿाहिरि जो बि अंधो, अंदरि जो बि अंधो, उहो उनखे परूड़े कोन सघंदो। ही विर कीअं वधियो आहे? ही जे असांजे तबाही जा जेके सबब जेके आहिनि, ही असांजे ख्वारी जा जेके सबब आहिनि, ही असांजे ज़िलतुनि जा जेके सबब आहिनि, साईं भली करे हा न जागनि पिया। अॼु असां वटि जेको आहे सो महबूब लथा न, हुसैन बि आयो आहे, ऐं नंढिड़ो यार जेको आहे सो कैफ़ ख़ान, असां वरी के ख़ान था चऊं, कैफ़ ख़ान। हाणे कैफ़ धारा को जीए कोन जहान में, हाणे कैफ़ जी जेकॾहिं सिंधी में तर्जुमो कंदासीं त उहो थींदो नशो, नशो। ऐं वरी जेके लाड़काणे जो माण्हू उनखे छॾे ऐं ख़ुदि हयात हुजे हा, उहो चवे था नचो, उहो शइ चई कोन सघे हा उहो। ऐं मंसूर बि आयो आहे, ऐं महिरबानी आहे बच्चनि जी। असांजी ईद इहा ई आहे। हा ईद ते भली आवे हुसैन आवे। अॼु हिकिड़ा ॿ हिकिड़ा बैत मूं रखिया ईद ते। के मिसकीन माण्हू जेके आहिनि उहे ईद कीअं कंदा? मिसकीन माण्हू जेके ग़रीब माण्हू जेके आहिनि। हलो अमीर बख़्श बि तव्हांखे सलाम थो करे संगत खे, ऐं मजीद जोखियो पंहिंजो अलबस्ती बि असां सां गॾु वेठो आहे, ऐं ॿिया बि इलाही जेके दोस्त आहिनि। सो हिकिड़ो बैत मूंखे हिकिड़े ॿ यादि अची विया हलिया। पाण वरी अचूं था जेको आहे सो उन क़दुर ते जेके लैलतुल क़दर वमा अदराक मा लैलतुल क़दर मिन अलिफ शहर, माना इहा 1000 रातियुनि जहिड़ी जेका राति आहे, उन में जेके अलाह साईं जेके क़दुर ॾिना, ऐं उहे कहिड़ा क़दुर आहिनि, उहे क़दुर ज़रूरु पढ़ंदासीं। हीअ खावड़ी बि जेको कढण मां असां सां गॾु वेठो आहे लतीफ़ साईं जी मजलिस में, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं असीं तव्हांजे इंतज़ार में रहंदा आहियूं। जॾहिं बि अचो, हिकिड़ो अचे, ॿ अचनि, टे अचनि, हिकिड़ो बि असांजे लाइ लखनि खां वॾो आहे। तव्हांजी महिरबानी। ॿ हिकिड़ा बैत तव्हांखे ॿुधायां थो, ईअं बैत अची विया हलिया। असांजी जेका मौजूदा जेका सूरत हाल आहे, उन में का ईअं न आहे को पैसो कोन्हे, को वसीला कोन्हे, को असल में असां वटि को सिस्टम कोन्हे। उन में जेका छित कुटाई वारो सिस्टम आहे, जेको पाण कल्ह पढ़ियो ती, पंहिंजो माल मेड़ण वारी फ़हाशी में न पइजी वञिजो। छो त असीं जॾहिं माण्हू माल मेड़ण जी फ़हाशी में, माल मेड़ण ॾोह कोन्हे को, पोरियो करणु ॾोह कोन्हे को, पर हीउ रुॻो मूं वटि हुजे, सॼी दुनिया जो जेको धन दौलत आहे उहो रेड़जी ॿेड़जी मुंहिंजी तिजोरी में अची पइजी वञे, इहो ॾोह आहे। सरमाए मथां सरमायो पैदा करणु, इहो ॾोह आहे। पोइ जेकर इन्हनि सभिनी शयुनि ते तव्हीं बाक़ाइदे अमल करियो था, इहे ॾोह बि करियो था, त पोइ सभु क़दुर में राति जो वेही पाणी खे खीर करण या उनजे लाइ वेहण जी कहिड़ी ज़रूरत आहे? त मूं अर्ज़ु बि कयो तव्हांखे हिकिड़ो बैत तव्हांखे ॿुधायां पियो त नंगर पासे निंगरियूं, नंगर पासे निंगरियूं मींहं मींहं कनि, चई ढोर त ढोरनि माॻ थिया जो त माण्हू बुख मरनि। चई ढोर त ढोर त हुअं ई मरनि पिया वीचारा, पर जिते माण्हू बि बुख था मरनि, चई मथां तिन ॾॾनि ईद त खिलूं थी पई। वरी उन ॾॾनि मिसकीन माण्हू जे मथां वरी ईद अची वई हली, त असीं त रुॻो दुआ घुरंदा आहियूं त ख़ुदा करे यार उहो अचे ऐं जल्दी हली वञे, ख़बर न पए। उन में मिसकीन माण्हू जेको आहे हक़ लाल जो जेको पोरियो करे थो, उहो ॾाढो ॾचे में अची थो वञे। छो त जिते जेको आहे हिते पंहिंजी पढ़ाई पूरी मिल्कियत आहे, पोइ उहो त अयाशू थो करे अचे, ऐं ग़रीब माण्हू जेको आहे उहो त लिकी थो गुज़ारे। हीअ तव्हांखे रोज़ा ॿुधाया, हीअ जंहिं तव्हांखे सलातूं ॿुधायूं, जंहिं तव्हांखे क़ुर ॿुधायो, जंहिं तव्हांखे हीअ क़दुर जी राति में हीअ क़दुर ॾिना, उन फरमायो त जॾहिं तव्हां पंहिंजे बचनि जे लाइ तव्हां फल फ्रूट वठी अचो, शयूं वठी अचो, त महिरबानी करे उन जो खलूं जेको आहे सो दरवाज़े जे साम्हूं ॿिए कंहिंजे घर जे अॻियां न उछलिजो। नंढड़ी ॻाल्हि आहे, बिल्कुलु आम ॻाल्हि। उहा एॾी नंढड़ी ॻाल्हि छो थो करे ही माण्हू? इन जे करे तव्हांजे साम्हूं जेको माण्हू रहे थो, थी सघे थो उहो छायूं केतिरा न वठी सघियो।
ऐं इहे जूस वूस न वठी सघियो हुजे जेके तव्हीं वठी आयो ॿार निकिरंदा ॾिसंदा भले बाबा फिलहाल मतिलबु भले पीउ खे दाह न ॾियनि पर अहसासु महरूमी में हलिया वेंदा। जेको तव्हां पंहिंजे बचनि जे इहे दीज़ आर दी वैल्यूज़, दीज़ आर दी परमानेंट वैल्यूज़। आउं चवां थो इहे मुस्तक़िल क़दुर आहिनि जेके सिंधी में असीं सव गुण सॾींदा आहियूं, गुण सव गुण। इन खां वधीक ॿिया कहिड़ा सव गुण थींदा? त छा तव्हां जेको पंहिंजे बचनि लाइ चाहियो था उनजी निंड तव्हांखे प्यारी आहे, उनजी मानी जो कीअं बंदोबस्तु करियो था, छा तव्हां भला ॿियनि खे तव्हीं ॾियो न, ॿियनि जे लाइ चाहियो था त ॿियनि खे बि ईअं मिले। हीउ जेको रोज़नि जो जेको धणी आहे, अचो 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 हुसैन हुसैन बि अॼु आहे असांजी महफ़िल में वेठो आहे। हा उहे ॾाढे वेठे सलाम, ॾाढा अमीर बख़्श वेठा आहे, उहो ॾाढा अलबसी वेठा आहे। सलाम कर सलाम कर सलाम, गुड बाय तूं करे ॾे, अच्छा गुड बाय करे, थैंक यू थैंक यू थैंक यू, महिरबानी। अलाए हुसैन असांखे जेको आहे सलाम करे वियो, हुसैन जी महिरबानी। इहा असांजी ऑक्सीजन आहे, ऑक्सीजन चओ या वेंटिलेटर चओ, जेको चओ इहो ई आहे। वेंटिलेटर लाहींदासीं किरी पवंदा। अलाए पाणी जो ढुक प्यार जो बालकनि खे चओ हा ही पियो आहे, चांहि काढ़ियो न तव्हीं बि पियो, असांखे बि पियारियो। माण्हू माण्हू माउ जीअं कुते वात छीछो, माण्हू माण्हू माउ जीअं कुते वात छीछड़ो, जानिब पंहिंजी जीव में सूर्य टंगिया साह। माना सूर्य जे साह टंगियल हुजनि, तव्हांजो तसवर कयो था। माना माण्हू ॾचे में हुजे, माण्हू हर वक़्तु हाञे में हुजे। अड़ा हुसैन जेको मिठनि करोड़ा जेको सलाम पिया ॾींदा हुसैन, माण्हू माण्हू माउ जीअं कुते वात छीछड़ो। कीअं छीछड़े खे कुता छिकींदा आहिनि, असीं माण्हू माण्हू जो माउ ईअं छिकियूं था। क़ुर में ख़ुदा फरमाए थो त गिलाऊं न करियो, छा न करियो, गिलाऊं न करियो। इहो कदुर जी राति जेके असांखे कदुर जेके मिलिया उहे इहे कदुर आहिनि। गिलाऊं न करियो, गीबतूं न करियो। बज़ारि इहा ॾिसो नंढड़ी ॻाल्हि आहे, अबे बि ॿुधाई हूंदी, अम्मा बि ॿुधाई हूंदी, ॾाॾे बि ॿुधाई हूंदी, उस्ताद बि ॿुधाई हूंदी, पर छा असां गिलाऊं छॾियूं आहिनि? असां लालचूं छॾियूं आहिनि? असां लोग केरु पुछे असांखां? आहे छा को असांखां पुछण वारो? ख़ुदा जो बसि डपु जेकॾहिं आहे त पोइ उहो शफ़क़त जी राति सॼी राति जाॻंदासीं, गिड़गिड़ाईंदासीं, माफ़ियूं घुरंदासीं, असांखे माफ़ी मिली वेंदी आहे। एॾो शॉर्टकट। हीउ जेको तव्हांजी नंढड़ी ग़लती जेको आहे दुनिया खे तबाह करे छॾियो। हीउ तव्हां कूड़ ॻाल्हाइण खे ज़िंदगी जो मामूल बनाए छॾियो, ठगियूं करण खे ज़िंदगी जो मामूल बणाए छॾियो, गिलाऊं करण खे चओ था त इहो चहर आहे असांजी, चहर था करियूं। हिनखे चहर चइबो आहे। गिला खां सवाइ जेको आहे वक़्तु नथो गुज़रे। ख़ुदा चवे थो त गिला करणु ईअं आहे, उनजा नतीजा छा था निकिरनि सभु पाण सभिनी खे ख़बर आहे। पर उहा केॾी किरभाती शइ आहे जेका क़ुर में ख़ुदा लिखे थो, ॿुधाए थो त छा तव्हां पंहिंजे जीअरे भाउ जो गोश्त खाईंदो, मोल भाउ जो गोश्त खाईंदो? छा जीअरे भाउ जो गोश्त खाई सघिबो? छो त माण्हू खे कोहण जे लाइ ज़रूरी न आहे त हुनखे ज़बह कजे। माण्हू खे नुक़सानु पहुचाइजे इहो कोहण आहे, माण्हू सां ठगी कजे इहो कोहण आहे। महिरबानी। असां खीर जो ढुक मिलियो आहे, मालिकनि ॾिनो आहे, मालिकनि जी महिरबानी। इहो बैत पूरो करियां पोइ वरी हिकिड़ी जेको आहे सो कदुर जी राति, जेकॾहिं कदुर जे धणी जेके असांखे कदुर ॾसिया, जेके असांखे ॻाल्हियूं जेके ॾसियूं, नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं ॾसियूं, नंढड़ियूं तमामु नंढड़ियूं तोड़ियूं ॻाल्हियूं ॾसियूं।
माण्हू माण्हू मां जीअं कुते वात छीछड़ो जानब पंहिंजी जूए में सूर्य टंगिया साह तेसीं ताईं आई ईद असां लाइ ओपरी सूर्य जे साह टंगियल हूंदो कंहिंजो बचो खरी वञे कंहिंजो कुकड़ खरी वञे जंहिंजी न्याणी खरी वञे उनखे कहिड़ी ईद उनखे वणंदी कंहिंसां अबो न ठहंदो हुजे कंहिंसां अमा न ठहंदी हुजे कंहिंसां अधो न ठहंदो हुजे सभई असीं माण्हू विड़ा वेठा हुजूं कहिड़ियूं ईदूं थींदियूं अबो न हुजे कहिड़ी ईद थींदी अधो न हूंदे कहिड़ी ईद थींदी अधी न हुजे कहिड़ी ईद थींदी मन ईद त माण्हू सां गॾु आहे जेकॾहिं माण्हू न आहे त माण्हू खां सवाइ ईद कहिड़े कम जी आहे ख़ैर वेंदे पियो हा दुनिया में ज़िल्लत ऐं ख्वारी जा सबब कहिड़ा आहिनि क़दुर जी राति ख़ुदा असांखे क़दुर ॾिना उन्हनि में हिकिड़ो क़दुरु आहे छो त माण्हू घणे वांगुरु परेशान हूंदा आहिनि करियां ऐं हेॾो कमु थो करियां हेॾियूं इबादतूं थो करियां पोइ नतीजो कुझु निकिरे कोन थो छो माण्हू बीमार थी पवंदो तशख़ीस कंदो जेसीं ताईं तशख़ीस चवंदा आहिनि अधु इलाज ख़ुदा फरमाए थो ज़िंदगी जे ग़लति निज़ाम में जॾहिं माण्हू फांसी था पवनि ज़िंदगीअ जे ग़लति निज़ाम में माण्हू जॾहिं फांसी था पवनि ऐं ॾुकारजी था वञनि ऐं मथां रिज़्क़ जी तंगी थी थिए त घोड़ा घोड़ा था माना ॼण त ख़ुदा हिकिड़ी फिल्म पियो भरे 1400 साल त घटि में घटि चिटा आहिनि 1400 साल अॻे हिकिड़े रेगिस्तान में पैदा थींदड़ हिकिड़े अज़ीम इंसान असांखे हीअ ॻाल्हि ॿुधाई अॻे इहे ॻाल्हियूं ॿियनि बि कयूं हूंदियूं ऐं हाणे बि कंदा हूंदा पर जीअं त पाण हीअ जेका हेॾी जेका क़दुर जी राति आहे जंहिंजो 100 सालनि जी जंहिंजी जेका जमार आहे उन में असांखे जेकी क़दुरु ॾिना उन में ख़ुदा फरमाए थो त माण्हू जॾहिं ज़िंदगी जे ग़लति निज़ाम में फांसी था पवनि ऐं पोइ नतीजे में ॾुकारजी था वञनि छो लाज़मी आहे जेकॾहिं तव्हां सरमाएदारी वारो जेको सिस्टम आहे उन में जेको आहे ग़रीब ग़रीब थींदो अमीर अमीर थींदो उन माना जेकॾहिं तव्हां ग़लति निज़ाम में फांसी जेकॾहिं तव्हीं पिया त पोइ तंग थी पवंदा बेज़ार थी पवंदा तव्हीं ऐं पोइ वरी चई घोड़ा घोड़ा कंदा ऐं पोइ वरी चवंदा छा अलाह असांखे हरी बुरो दलील ख्वार करे छॾ हीअ आउं नथो चवां हीअ क़ुर जी आयत आहे हीअ ख़ुदा थो फरमाए माना जॾहिं तव्हांखे रिज़्क़ जी तंगी थी अचे पोइ तव्हीं मयार कंहिंखे था ॾियो ख़ुदा खे मयार था ॾियो छो त अलाह असांखे हर बुरो दलील करे छॾियो हर बुरो ख्वार करे छॾियो ऐं वॾे अज़ाब में अची वियासीं ॾचे में अची वियासीं हलिया ख़ुदा फरमाए थो ईअं हरगिज़ कोन्हे ख़ुदा फरमाए थो त इहो तव्हांजो इल्ज़ाम कूड़ो आहे झाती पायो पंहिंजे अंदरि में पोता मेल कयो पंहिंजो तव्हां छा कयो आहे हेसि ताणी वखर विहाई लूण थो रुंग खटूरी अगूरी ॾिसो न कीअं लतीफ़ क़ुर खे फॉलो थो करे ऐं कीअं जेको आहे उतर थो ॾिए चई खाधी दाल ठही ऐं ग्रेवी तूं जेको आहे कुकुड़ जी थो घुरी चई ठगी न कर हीउ वरितो थो छा लूणु वरितो आहे सॼी ज़िंदगी ठगियूं कयूंसीं कूड़ कयासीं माण्हुनि सां धोखा कयासीं माण्हुनि खे फुरियोसीं पचोसीं ऐं असीं वरी जेको आहे अॼु हिन भलारी राति में जन्नतुल फिरदौस था घुरूं ईअं जन्नतुल फिरदौस मिली वेंदी ख़ुदा चए थो त पहिरीं तव्हां मूंखे हिन दुनिया में हिते जन्नत ठाहे ॾेखारियो पोइ तव्हांखे हू जन्नत ॾींदुसि जन्नत ईअं कान मिलंदी माना तव्हां पंहिंजो जेको हाल आहे हीअ जेका तव्हांजी दुनिया आहे इन में अहिड़ो माहौल पैदा करियो
ॼण त जन्नत हुजे। माना जिते केरु कंहिंखे ज़लील न करे, केरु कंहिंखे ख्वार न करे, केरु कंहिंखे मारे न, केरु कंहिंखे डिॼारे न, केरु कंहिंखे दड़का न ॾिए, केरु कंहिंखे छिड़बू न ॾिए। इहे आहिनि क़दुर, हिन क़ुर जा, हिन क़ुर वारे ख़ुदा जा। ख़ुदा फरमाए थो त पर ईअं हरगिज़ कोन्हे। ख़ुदा फरमाए थो त ईअं हरगिज़ कोन्हे। अव्हांजी ही हालत, अव्हांजी ही हालत आहे जो तव्हांजी दुनिया में कमज़ोर ऐं बेसहारा मिसकीन माण्हुनि जी इज़त नथी कई वञे। ॻाल्हि आई सम्झ में? कंहिंखे तव्हां ॾोकड़ नथा ॾियो, या कंहिंखे मानी नथा खारायो, या तव्हां गाॾी में कंहिंखे घुमायो कोन था, इहा ॻाल्हि न आहे। ख़ुदा फरमाया था त तव्हांजी जेका दुनिया आहे, तव्हांजी जेका संगत आहे, तव्हांजो जेको माहौल आहे, तव्हांजो जेको सिस्टम आहे, उन में ग़रीब माण्हुनि जी इज़त नथी कई वञे। जेको माण्हू रहिजी वियो आहे, जेको माण्हू ग़रीब माण्हू आहे, अशराफ माण्हू आहे, मिसकीन माण्हू आहे, उनजी इज़त नथी कई वञे। अव्हां वटि माज़ूरनि ऐं वरी ॿियो सबबु, इहो कहिड़ो क़दुरु आहे? क़दुर जी राति ख़ुदा असांखे ॿुधाए थो त दुनिया में ज़िलत ऐं ख्वारी जा सबबु कहिड़ा आहिनि। ख़ुदा हिकिड़ो इहो त असां वटि, असांजे समाज में मिसकीन माण्हुनि जी इज़त नथी थिए। ख़ुदा करे हुजे, पर हिते मिसकीन माण्हू जेकर वस में हुजे, सरदारनि जे वस में हुजे त मिसकीन माण्हुनि खे निपुड़े हुनजो साह कढी छॾे। पर मजबूरी आहे, छो जो कमाइनि था। मच्छी बि खपे, खीर बि खपे, अन्न बि खपे, उन करे ग़रीब माण्हू खे बर्दाश्त करिणो आहे। न त ग़रीब माण्हू खे हीअ त जेको आहे हिकिड़ो ॾींहुं बि बर्दाश्त कोन कंदो। बाबा वेंदा पिया हुसैन, वियो आहे, अड़े रोज़ो तव्हां कोन खोलियो? न न, उहो दवा पंहिंजी तव्हांजी पई अथव। वियो आहे, असीं सॼी राति असीं वेही जेको आहे सो लैलतुल क़द्र में इहो क़द्र वेही पढ़ंदासीं। ऐं हूअं बि आउं सम्झां थो तव्हांजो इलाही टाइम वरितो अथमि। अॼु वरी मोबाइल हुई कोन, उहो जंहिंमें उहो कलाम भरियल आहिनि लतीफ़ साईं जा, उहो वरी छोकिरो खणी वियो, उन में वरी पोइ जेको आहे सो पोइ कलाम ॿुधंदा आहियूं लतीफ़ साईं जी मजलिस में। ऐं उन खां पोइ इहो क़ुर आहे, इहो लतीफ़ आहे, जेको सम्झ में अचे थो। हिकिड़ो सबबु इहो ॿुधायो ख़ुदा असांजे इन ज़िलतुनि जो ऐं असांजे ख्वारियुनि जो सबबु इहो ॿुधायो त हिकिड़ो त असां वटि बेसहारा ऐं मिसकीन माण्हुनि जी इज़त नथी थिए। ऐं ॿियो ख़ुदा चवे थो त अव्हां वटि माज़ूर ऐं बेरोज़गारनि जे रोज़ी रोटी जो को बि बंदोबस्तु कोन्हे। चङा बाबा, ख़ुदा ओके, ख़ुदा हाफ़िज़। वरी ॿिया जिनड़ा अची विया आहिनि, हिकिड़ा विया त वरी ॿिया ईंदा। हा, अवल ख़ैर, अव्हां वटि माज़ूरनि ऐं बेरोज़गारनि जे रोज़ी रोटी जो को बि बंदोबस्तु कोन्हे। अव्हां वटि हर माण्हू माल मिल्कियत खे मीरास सम्झी ॿेड़ींदो ऐं वेड़ींदो थो रहे। ख़ुदा थो फरमाए, हाणे इन खां वधीक तव्हांखे असांखे केरु सुञाणंदो? हर माण्हू अव्हां वटि हर माण्हू माल जी मिल्कियत, धन ऐं दौलत खे पंहिंजी मीरास सम्झे थो। अव्हांजी माल मिल्कियत सां अहिड़ी त मोहबत, आउं नथो चवां, मथां चओ थियो फ़क़ीर थो चए, इहा ॻाल्हि बि ख़ुदा थो करे। अव्हांजी माल मिल्कियत सां अहिड़ी त मोहबत आहे जो तव्हांजी ज़िलत ऐं ख्वारी जो बास बणी। माना कॾहिं कॾहिं जेका असां इहा अजाई जेका मोहबत आहे, ख़ुदा पंहिंजे क़ुर में फरमाए थो, इन्हनि क़दर में हिकिड़ो क़दुरु पए त ख़बरदार, कॾहिं कॾहिं तव्हांखे तव्हांजो औलाद ऐं तव्हांजो जेके ज़ालूं, जेके ज़िंदगी जा जेके साथी, जेके साथियायूं, इहे बि तव्हां खां अहिड़ा अंगल ऐं अहिड़ी डिमांड कंदियूं जेको तव्हां पूरो न करे सघंदव। ऐं पोइ उन लाइ तव्हांखे मथां ग़लति कमु करणा पवनि। तंहिंजे करे ॾिजो इन्हनि खां, माना जेके सहारा आहिनि ज़िंदगी जा, साथी जेके आहिनि, ख़ुदा चवे थो इहे बि तव्हांजा दुश्मन थी था पवनि कॾहिं कॾहिं। लतीफ़ साईं छा थो चए? बखर वियाई लूण वरितो लूण अथई,
रुंग खथूरीअ घुरी, खाधी दाल ऐं भुनो, गिरेबी कुकड़ जी, घणो वक़्तु न बेरे खे माराईंदे। मालिक खे ख़बर पवंदी हीअ त हीअ गिरेबी में ही कुकड़ थो ॾिए पंहिंजे दोस्तनि खे, पोइ हीअ त होटल कीअं हलंदी, दुकानु कीअं हलंदो। हीअ हिकिड़ो वापारी आहे, हिकिड़ो उहो सामान पियो सौदो पियो ॾिए। हिकिड़े हमराह जी वरितो लूणु, ॾिसो नी लतीफ़ हिकिड़ी कहिड़ी फिल्म हिकिड़ी ठाहे पियो। पोइ लूणु वठी थोरो विथीर कोन्ह बीह रहियो, रश हुई तमामु घणी। चई भले हिनजो ध्यानु मटिजे, लाॾी जेको लखनि जो जेको कारोबार खे कनि था उहे चरिया त कोन्हे। हीअ ॻाल्हि त करे पियो जेको आहे अलाह साईं जी ॻाल्हि पियो करे, वॾे वापारी जी ॻाल्हि पियो करे, वॾे हटवाणीअ जी ॻाल्हि पियो करे। भाई करी छा पियो, तो वरितो छा आहे तो रुंग छा जी पियो घुरी, रुंग घणे भाई खीर जी थींदी। पोइ हुन में वटि रुंग खीर जा ईअं विझी ॾिबा। चई वखर वियाई लूणु तो रुंग खथूरीअ घुरी, ॾाओ थी भूंगो तुंहिंजो भर ते, जिम ॻाल्हाई कूड़। मन तव्हांजी जेका तहज़ीब आहे उहा तबाह थियण ते अची थी। तव्हांजो सिस्टम, तव्हांजो हुकूमतूं, तव्हांजो स्टेटूं, इहे मदे मुक़ाबिल अची वियूं, हिक ॿिए खे तबाह करण में अची वयूं आहिनि। भूंगो तुंहिंजो भर ते, जिम ॻाल्हाई कूड़। चई तुंहिंजो जेको भूंगो आहे दरिया जे जॾहिं भर ते जेको आहे सो आख़िरी जेको आहे भूंगो हूंदो आहे उहो लॾींदो आहे। छो केॾी महिल बि जेको आहे सो दरिया चार करे उहो हिकिड़ी लपाट लहर जे में खणी हलियो वञे। लतीफ़ साईं जो चए त भूंगो तुंहिंजो भर ते। चए पोइ छा करियां, मां केॾां भॼी त कोन थो सघां, सॼी ज़िंदगी गुज़री वञी वई आहे। चई न रस्तो आहे, जिम ॻाल्हाई कूड़। हीअ छा क़ुर में हिन राति में ख़ुदा क़दर ॾिना जेके 1000 साल जी राति में, लानतुल्लाह अलल काज़िबीन। ख़ुदा कूड़े माण्हू खे पसंदि नथो करे। लतीफ़ छा थो चए, जिम, जिम माना मटा, चुप, जिम ॻाल्हाई कूड़। चई छा थींदो पोइ कूड़ ॻाल्हाईंदुसि, सॼी ज़िंदगी कूड़ ॻाल्हाया, कुझु गुज़री कुझु गुज़रान ॿींदो वक़्तु गुज़री हिरी विया आहियूं। की न, ॿ घड़ियूं सुठी ज़िंदगी जूं भलियूं, जिम विञाई मूड़। हीअ जेका मूड़ी आहे, जेका हीअ जेको ज़िंदगी जेका आहे, हीअ जेको सिर आहे, हीअ जेका ॾाढ़ी आहे जेका, इहा बचाए, मूड़ी न विञाए। जिम विञाई मूड़, जो तो खटियो तो घोरियो। तूं खटण त अलाए छा छा आयो आहे हिते, तो आसमान तां तारा लाहिण जा तो ख़्वाब पे ॾेखारिया। तो धरती ते खीर जूं जेका नदियूं वहण जूं ॻाल्हियूं पे कयूं तूं हिते, तूं छा कयो हुई। वखर वरी बैत ॿुधिजो त केॾो आसानी सां हिन क़ुर जे हिन आयत खे, क़ुर जी जेका सो ॻाल्हि खे, ख़ुदा जे हिन क़दुर खे केॾी ख़ूबसूरती सां जेको आहे पंहिंजे आर्ट में पेश थो करे। वखर विहाई लूणु थो रुंग खथूरीअ घुरी। चई भूंगो तुंहिंजो भर ते, चई भूंगो तुंहिंजो भर ते। चई जिम ॻाल्हाई कूड़, जिम विञाई मूड़। जो तो खटियो तो घोरियो। जे जेको तो खटियो उहो त वञी खॾ में पियो, पर हाणे सिर थो वञी पंहिंजो सिर बचाए। सिर ॾाढो प्यारो आहे माण्हू खे। लतीफ़ साईं थो चवे त वखर सो विहार, वखर सो विहार जो हुत खटे हित सांगो। सुभाणे जॾहिं तुराड़ो तुरंदो, जॾहिं सॼी दुनिया जा माण्हू पंहिंजा वखर ऐं वड़ खणी ईंदा, उते तूं छा खणी वेंदे। उते
हीअ त तूं हिते जेके शयूं वरितियूं इहे त तूं हिते ई खाई खपाए छॾियूं या विकिणी छॾियूं। अहिड़ो को वखर तो ख़रीद ई कोन कयो आहे जेको सुभाणे तूं हीअ जॾहिं इंटरनेशनल जॾहिं मार्केट लॻंदी, जॾहिं क़यामत जॾहिं थींदी, जॾहिं सभु माण्हू गॾिबा हिते, पोइ उते तूं छा विकिणंदे उते? वखर सो विहाए जो हुत खटे सुभाणे, कमिंग डेज, फ्यूचर, ॿी दुनिया में, ईंदड़ दुनिया में। वखर सो विहाए जो हुत खटे हित सां आंगो। हिते माना हिन दुनिया में हिन सिस्टम अहिड़ा हिकिड़ो माण्हू आहे, उहो अलबस्ती आहे, उहो चरियो थी पियो वण पोखींदो अचे। अब वण मां मिलंदो छा? अलबस्ती चवंदो पर छां थींदी, पखी वेहंदा, उन जूं ॿोलियूं ॿुधंदासीं। इहो कहिड़ो पैसा मिलंदा हिन कम में? पैसा कोन मिलंदा। माना त हींअर कमु उहो ई आहे जंहिं जा पैसा मिलनि, ॿियो को बि कमु कोन्हे। माना ही ख़ैरातूं, ही मोहबतूं, ही ख़िदमतूं, ही मददूं, इहे सभु शयूं ख़तमु थी वियूं आहिनि। ही जज़्बा, अॻे सियासतूं जज़्बनि जे बुनियाद ते थींदियूं हुयूं, ईमान जे बुनियाद ते थींदियूं हुयूं, लिलाह कारण थींदियूं हुयूं। समाजी कम बि लिलाह कारण थींदा हुआ। न हाणे रुगो ॾस कंहिंखां पुछो पियो मूंखे फलाणे जे घर वञिणो आहे, हिकिड़ो दोस्त मुंहिंजो हुन ॿुधायो, पीर साहिबु हुन चयो लंडन में वियुसि तो भुलिजी पियुसि उते। पोइ मूं हमरा हिकिड़े खे चयो यार मूंखे एड्रेस हीअ वठि, मूंखे घर ॻोल्हे ॾे। चई हा हल। चई मुंहिंजा अॻियां छो मूंखे हुते छॾे ऐं मूंखे चई त ॾे मूंखे। अलाए हुते पाउंडनि अलाए डॉलरनि अलाए छा आहिनि, पर 5 रुपया हुनखां घुरियईं। चई बाबा छा 5 रुपया? चई भाई मूं तोखे 10 ॾिनो, हेसि ताईं पहुचाए, मूं इहो पूरो कयो। उहो सिंधी माण्हू हुजे हा उनखे विहारिया पहिरीं, पोइ उनखे पाणी पीआरे हा, पोइ उनखे मानी खाराए हा। असीं हिकिड़े दफ़े कंहिं दोस्त वटि वियासीं, उहो हमरा हो कोन, उनजे माइटनि असांखे चयो असीं कोन छॾींदासीं तव्हां। पोइ असांखे मानी बि खारायूं, असांखे रहायूं, ठीकु आहे। इन जे करे तव्हां वापसि वञी बि सघो था, पर असांखे त ख़बर ई न आहे त तव्हां सुभाणे अदा अची वञे ऐं सुभाणे असांखे मयार ॾे। मुंहिंजा हे महबूब दोस्त आया, तव्हां हुनखे रायो बि कोन, हुनखे मानी बि कोन खाराई। ऐं वरी ॿियो हिकिड़ो गुमान ॾेखारियऊं त थी सघे थो तव्हां अलाए हुनजा सॼण हुजो, अलाए दुश्मन हुजो, इहा बि असांखे ख़बर कोन्हे का। तंहिंजे करे असीं तव्हांखे छॾींदासीं कोन। मूं चयो बाबा हाणे चरिया ॼायो छा? हीउ बीठो सिजावल, ऐं पहुचो थो वञा। चईं न, जेकॾहिं ईअं कजे त पोइ असीं ज़बरदस्ती असीं तोखे विहारींदासीं, असीं तोखे असीं छॾींदासीं। उहो सॼो ॻोठ फिरी आयो की असीं तोखे छॾींदासीं कोन। पोइ यानी मोहबत हुई हुननि जी, या उन्हनि जी का गत हुई गवासनि जी, जेका शइ हुई भली हुई। त लतीफ़ साईं चयो त वखर सो विहार जो हुत खटे हित सां आंगो, वेचींदे विलात खे ज़रो न थिए ज़ा। जे अहिड़ो वखर हुजे जो जॾहिं असीं विकिणूं त ईअं न चवनि त बाबा हीउ एक्सपायर थी वियो, हीअ त दवा हलंदी कान, हीअ कहिड़ी शइ खणी आयो आहीं। वेचींदे विलात खे ज़रो न थिए ज़ा। चई साका हण हला, जे सामूंडी, माना इंसान खे लतीफ़ चए थो ॼण त हीअ सामूंडी आहे न थी, हीअ दुनिया समुंड आहे, दुनिया सभु दरिया को तारू तंहिंमें। चए थो सामूंडी संध्या आहे, माटी न पोइ मकड़ी, हीअ जेका तुंहिंजी मकड़ी आहे, हीअ मकड़ी वजूद तुंहिंजो, माटी माटी माना हीअ समुंड, हीअ दुनिया। चई तंहिंजे करे अहिड़ो वखर जेको अॼु भले हुनजी वैल्यू न हुजे, इहे वण जॾहिं वॾा थींदा, पोइ हिन में जॾहिं धराड़ वेंदा, हिन में मुसाफ़िरनि जे हेठां वेंदा, पोइ 100 साल खां पोइ उहो दुआऊं कंदा त इहो वण फ़क़ीर पोखे वियो हलियो। भला हित सां को हुत खटे, उहो माण्हू 50-100 साल खां पोइ वेही तव्हांखे दुआ ॾींदो। या चङो माण्हू आहे जेको वण पोखे वियो हलियो, इन जी केतिरी क़ीमत आहे। इहा ढींगले में
ऐं तव्हांजे डॉलर में उन जी का बि कठ नथी करे सघिजे। छो त लतीफ़ साईं चवंदो वखर सो विहार, वखर सो विहार जो पए पुराणो न थिए, वेचींदे विलात में ज़रो न थिए ज़ार, वेचींदे विलात में ज़रो न थिए ज़ार, साका हड़ हलार आगह जंहिंजे उबाई, जंहिं अहिड़ो माल उमान जंहिंजो अघु बि थिए सुभाणे तूं छुटी बि सही, जंहिंजे सदके जुगासो तूं जुगासो अॻिते ज़िंदगी जूं तार घड़ियूं, छो सुभाणे तूं त हले वेंदे पर तुंहिंजो औलाद त हूंदो, तुंहिंजो नसुल त हूंदो, तुंहिंजो टूर तलियुनि में चिया थो चाढ़े, हीउ जेको तुंहिंजो नसुल जेको तलियुनि में जेको चिया थो चाढ़े, जेको हीउ माल थो चाढ़े, छा सॼी ज़िंदगी इहो माल चाढ़ींदो छा? सॼी ज़िंदगी इहो पिनंदो छा? लतीफ़ साईं चयो त पूजा धर्म पिन जिन पिने पूरत न थी, दाव थी हिकिड़े मेले में कंहिं दावत में उहो फ़क़ीर ॾातार मिली विया, जे ॾातार ॾुख कया पाणा उते मंगणी, लतीफ़ जे ॾातार जो बयान ॾिसो केॾो, ॾातार ॾुख पियो करे, ॾुख त फ़क़ीर करे न, साईं आउं अचां थो तुंहिंजो दर बंदि पियो आहे, तूं आई कोन, साहिबु सुतो पियो आहे, साहिबु मीटिंग में लॻो पियो आहे, न हीउ साहिबु थो चवे थो आउं आयुसि तुंहिंजे ॻोठ तूं पुछा मूंखे तूं हे किथे, ऐं तूं ईंदो ऐं सदाईं, अॻे भेर ते ॾोको लॻंदो, हर साल जेका तूं ख़ैरातूं कंदा हुआ ॾातार, ॾातार चओ पर कावड़ी वई छा फ़क़ीर, इहो आहे मया लतीफ़ जो, ॾातार ॾुख कया पाणा उते मंगणे जी छॾे दर मुंहिंजो, चई छॾे दर मुंहिंजो, चई पिनी को ॿिया, चई फ़क़ीर मुंहिंजो दर छॾे तूं ॿिया दर छो पिनंदो थो वठी, छॾे दर मुंहिंजो पिनी को ॿिया, पोइ घणेई फ़क़ीर सभु ॿुढा हुया चाकड़ा अहिड़ा कोन आहियूं, हीअं कोन्हे हूअं कोन्हे, पर आहियूं वरी ॾचे में, चई तेला ई पिया विच विला ॾींहड़ा, हीअ जेके ॾुखिया ॾींहं जेके पिया आहिनि इहे तकलीफ़ में इन जे करे पियो त मूंखे छॾे, ऐं लतीफ़ साईं सामी जो मयार थो ठाहे, सामी ही ॾातार जो मयार ठाहे, हीउ वरी फ़क़ीर जो मयार थो ठाहे, सामी चइजे तंहिंखे जंहिं सभु सारे, माना सामी एॾो सघारो हूंदो जो सॼी दुनिया हुनखे छॾे वञे, हुनखे हुनजी परवाह न थिए, पोइ पंहिंजो वक़्तु कढी वञे, भले हुनखे घर वारा बि न पुछनि, हुनखे दोस्त यार बि न पुछनि, तूं हली कीअं पियो, खाई कीअं पियो, तुंहिंजो हाल कहिड़ो आहे, चई फ़क़ीर कंहिंखे ॿुधाए कोन थो, सामी चइजे तंहिंखे जंहिं सभु सरे, चई पर घर वञे की न, चई जेकॾहिं खोट टोट में पराए घर त कोन थो वञे पर घरां बि कीअं न घुरे, उहे जेके साथी हुनजे ज़िंदगी जा आहिनि जंहिंजो जेको फ़र्ज़ु आहे, जिन ते हक़ आहे, उन्हनि खां बि कोन थो कर ई कोन थो ॾे, चई पर घर वञे की न की, पर घरां बि कीअं न घुरे, चई पोइ हले कीअं थो, चई पुठीअ पेर पुरे हक़ीक़त हादीअ जे, उहो हादी जी जेका हक़ीक़त आहे उहा सम्झी वियो आहे, जहिड़े तहिड़े हाल ते राज़ी रहणो आहे, ख़ुशि रहणो आहे, अकेला जो पोरियो करे खाइणो आहे, पोइ गाॾियूं हुन वटि कोन्हे, हुन वटि लखे किरोड़े कोन्हे, सोने जूं मानियूं तव्हीं कोन था खाओ, या कणिक जी मानी हुनखे मिली थी वञे, हुनखे इहे आहिनि मयार, लतीफ़ चवे थो त पिननि जो पट खणी सोझे सुञाणनि, चयो जेको किस्तो खणियो, हू जेको वजूद खणियो, हू जेके हथ खणियो, हू जेके अखियूं खणियो, हीउ जेको ख़ुदा जो जेको सुहिणो इंसानु जेको ख़ुदा ठाहियो आहे, जेके ख़ुदा सजदो करायो, उहो खणियो वञे माण्हुनि जे दरनि ते पिननि, तव्हां पंहिंजो पाण खे सुञातो ई कोन्हे को, तव्हां जॾहिं कंहिंजे आॾो वञी चई हेठि कंद करे वेहो था, हथ था झलियो,
उन पट खे सुञाणो। पट चइबो किस्ते, ही माण्हू किस्तो आहे। चए थो पिननि जो पट खणी सोजे सुञाणनि। जेकॾहिं हू सुञाणे विझनि पट खे त बर में बीख लहनि। मन भर बयाबान में जिते जेको आहे सो सुंज हुजे, राव ऐं रुञ हुजे, जिते उते बि तव्हांखे सभु कुझु मिली वेंदो। छो त माण्हू त आहे न, उहो जेको पिने पियो उहो उते वसीला ठाहे विझे, उहो कमु करे विझे, उहो का खूहर खणी विझे, हू का ॿेर पोखे विझे, को लियार पोखे विझे, को गेटूड़ो पोखे विझे, को टमाटो पोखे विझे। माना बर में बीख लहनि, पर न पुछनि कापड़ी। हे जेके कापड़ी आहिनि, हे जेके सामी आहिनि, हे जेके जोगी आहिनि, उहे माण्हू जेकॾहिं पंहिंजो पाण खे सुञाणनि, उहे जेकॾहिं पंहिंजी हैसियत खे सम्झनि त उहे पिननि ई कोन। हिकिड़ी ॿ आयत पढ़ूं था ऐं लतीफ़ साईं जा ॿ टे बैत। दिलि नथी चवे, छो त मूंखे त सॼी राति जाॻणो आहे ऐं सॼी राति वेही इहे जेके क़दुर आहिनि, जेके लैलतुल क़दुर, जेके ऊंदाही राति में, ऊंदाहे दौर में असांखे जेके मिलिया, उहे वेही पढ़बा ऐं जेके सम्झ में आया ऐं तव्हांजे कम जा हूंदा त वरी तव्हांखे सुभाणे तव्हांखे सुणाइबा तव्हांखे। पर हीअ जेका पाण हिकिड़ी आयत था पढ़ूं, उनजो उनवान आहे समाजी सूंहं। समाजी सूंहं में तवाज़न रखो। कॾहिं थिजे कन पई, कॾहिं थिजे वात, कॾहिं थिजे ॿकिरो, कॾहिं थिजे कात, तॾहिं थींदी मात ऊंद अंध अन्याय जी। लतीफ़ सां चओ त कॾहिं ॻाल्हायो त कॾहिं ॿुधो, रुॻो या वेठा ॿुधो या रुॻो वेठा ॻाल्हायो। कॾहिं कॾहिं ॻाल्हाए बि विझो, कॾहिं रुॻो कुसजो पिया, मारजो पिया, बर्दाश्त पिया करियो, कॾहिं कॾहिं भड़को बि खाई विझो, कॾहिं कॾहिं उथी पओ, कॾहिं जागी पओ, कॾहिं कंहिंखे कुई बि विझो कंहिंखे। पोइ कुहण लाइ ज़रूरी कोन्हे को काठ सां कुइजे, माण्हू अखर सां बि कुई सघे थो, माण्हू वखर सां बि कुई सघे थो, माण्हू अखि जे अणी सां बि कुई सघे थो। हीअ जेका अलाह साईं तव्हांखे मिठी ज़बान ॾिनी आहे, तव्हांखे धूतल दिलि तव्हांखे ॾिनी आहे, इन सां बि तव्हां माण्हुनि खे पंहिंजो मुटी करे सघो था, यादि करे सघो था। ख़ुदा फरमाए थो जी निजात जी राह कहिड़ी। हाणे इहे त छा सबबु, असां ग़रीब माण्हुनि जी इज़त बि कान पई, मिसकिन माण्हुनि खे मानी बि कोन खाराए सघियासीं, बेरोज़गार माण्हुनि जो बंदोबस्तु कोन करे सघियासीं। इहे त बादशाहनि जा कम आहिनि। उहो बादशाहनि जो पंहिंजे जेको आहे सो निंड मंझां अची वञनि, जान छुटे त हिन क़ुर ख़ुदा जे हिन क़ुर खे पढ़नि, दावाऊं वॾियूं कनि। माशरे में जेकॾहिं तव्हां तवाज़ुन पैदा करे विया, जेकॾहिं तव्हां बैलेंस पैदा करे विया, ख़ुदा फरमाए थो त मुआशरे में जेकॾहिं तव्हां तवाज़ुन पैदा करे विया त ख़ुदि ब ख़ुदि पाण ई उन जूं हेठि मथायूं ख़तमु थी वेंदियूं, न तबिका रहंदा, न अणबराबरी रहंदी। हुनजी कहिड़ी तशरीह कजे। एहतियात, ख़ुदा चए थो एहतियात करियो। कीअं? जिन माण्हुनि दीन खे लॻोयात ऐं फुज़ूलियात में तब्दील करे छॾियो, किनी घुर्जे कलमो लहव लॻवल आहे, फ़िक्र थी फेराए त हमा खे हक़ चई। हाणे इहो जेको बैत आहे, इन बैत ते तव्हीं PhD करे सघो था। छो? हिन में 6 उनवान आहिनि, 6 किताब आहिनि हिकिड़े बैत में। ख़ुदा थो चवे त हे जेके फुज़ूल जेके कम था करियो, जेके फुज़ूल ॻाल्हियूं था करियो, अजायूं ॻाल्हियूं था करियो, इहे न करियो। हाणे इहे ॻाल्हियूं केॾियूं वॾियूं आहिनि, उहो तव्हीं ते गौर फ़िक्र कजो। जिन माण्हुनि दीन खे लॻव्यात ऐं फुज़ूलियात में तब्दील करे छॾियो, जी पाणी खे खीर करणो आहे, सॼी राति वेहणो आहे, पोइ ॿियो छा छा था माण्हू कनि उहो तव्हांखे ख़बर आहे। असीं चवंदासीं त तव्हीं बर्दाश्त कोन करे सघंदा, पर असुल ॻाल्हि त हीअ हुई त क़ुर खे पढ़णो हो, सम्झणो हो, उन ते अमल करणो हो। ख़ुदा फरमाए थो जिन माण्हुनि दीन खे लॻव्यात
फुज़ूलिया माना अजाया कम, अजायूं ॻाल्हियूं जंहिंजो को मक़सदु न हुजे उन में तब्दील करे छॾियो। अहिड़नि माण्हुनि सां न फासो। ख़ुदा चए थो अहिड़नि माण्हुनि सां न विछड़ो। पोइ अहिड़नि माण्हुनि में फाथल केरु आहिनि? हे जेके वॾा जुबा आहे, वॾा तुर आहे, पटका पायो अथनि, ऐं जेके हुकूमत जे जेको आहे वेठा आहिनि, जेको आहे बुराजमान थिया वेठा आहिनि, ऐं सॼो ॾींहुं अलाह जो नालो था वठनि, सॼो ॾींहुं याशा अला, सॼो ॾींहुं माशा अला। इहे ऐं चवां थो इन्हनि माण्हुनि ते को कानून लागू कजे त इहे माण्हू जेके ॾोहारी माण्हू इहे अलाह जो नालो न वठनि। इहे ॾोहारी जेके माण्हू आहिनि उन्हनि माण्हुनि खे जीअं रोज़ा रखणु, इहे निमाज़ूं पढ़णु, या ही इस्लाम जा जेके बि जेके क़ाइदा कानून आहिनि इन्हनि ते त पाबंदी हुअणु खपे इन्हनि माण्हुनि। छो त ख़ुदा चवे थो त जिन माण्हुनि दीन खे खेल तमाशो बणाए छॾ। हीअ सूरत निसा जी 140 आयत। ही मुंहिंजे लाइ हवाले जी इन जे करे ज़रूरत कोन्हे त क़ुर हेॾो नंढो किताबु, जंहिंखे शक हुजे शुबो हुजे उहो क़ुर पढ़ी ॾिसे। पर जेकर रुॻो अरबी में पढ़ंदो हुनखे सम्झ में कुझु कोन्हे। अरबी में बि पढ़ो, ॾाढी मिठी ॿोली आहे, वॾी ॿोली आहे, ॾाढी सगारी। पर जेकर तव्हांखे अमल करिणो आहे त तव्हांखे पंहिंजी अम्मा जी ॿोली पढ़ो, पंहिंजी माउ जी ॿोली। बंगाली माण्हू खे जेकॾहिं असीं छा नथी ॿुधायूं, सिंधी में तूं छा सम्झो? अंग्रेज़नि खे ॿुधायूं ॿ लती 20 थो चए। आदमियुनि अख़लाक़ मिटाए माठो कयो, कॾहिं खाए को न को थधो माण्हू मास, दिलि भर हिन दुनिया में वञी रहंदो वास, ख़ुशबू रह जाएगी, कुझु कोन रहंदो नालो वञी रहंदो। पर अंग्रेज़ चए थो बाबा ट्रांसलेट त कर न, तूं अंग्रेज़ी मूंखे ॿुधाए या मूंखे सिंधी सेखार। अंग्रेज़ वीचारा सिंधी सिखिया। हे ट्रंप ऐं सोरले साहब हिते सिंध में जॾहिं कामोरा हुआ पोइ लतीफ़ थिए उन्हनि जो ॻाल्हि। लतीफ़ त इन्हनि असांखे माण्हू खोले ॾिनो, असांखे त ख़बर बि कान हुई। असांखे महिरबानी सभिनी जी। पर हीअ अचो थी क़ुर जी आयत वरी था पढ़ूं। हीअ जेको लैलतुल क़द्र जेका आहे माना राति जा क़द्र, जहालतनि जा क़द्र, ऊंदाहियुनि जा क़द्र, क़ाइदा कानून, जिन माण्हुनि दीन खे खेल तमाशो बणाए छॾियो आहे उन्हनि खां टारो करियो। माना ही ॿुधाए पियो असांखे त तव्हां सॼो ॾींहुं फुज़ूल बहस पिया करियो। ही त मिरोस जे बाहि ते त माणक मटाइनि। हे माण्हू त विकिणनि पिया ख़ुदा जे कलाम खे। ही त ख़िताब था कनि, वाइज़ था कनि, ॾोकड़ था वठनि। लतीफ़ चए थो मिरोस जे बाहि ते था माणक मटाइनि। ख़ुदा चए थो इन्हनि माण्हुनि खे तारो करियो। जनी संजे जीअ में भटूं बते ॿोॾ, जनी संजे जीअ में भटूं बते ॿोॾ, कहिड़ा करे कोन हीअड़ा पसी तन खे। अंदरि कारो कां ॿाहिरि ॿोली हंज जी, अहिड़ो किनो ठां भञी आ मां। हाणे अची ॿारनि जो पीरियड शुरू थी वियो हलियो, हाणे ॿार अची विया हलिया। कि अहिड़ो किनो ठां भञी छो न घोड़ा कजे। आगे मेरी मस्तानी ॿ हलो ॾाढी। उन्हनि कचहरियुनि ऐं महफ़िलनि में शामिल थियणु मुनाफ़िक़त आहे। जिते फुज़ूल ॻाल्हियूं हुजनि, जिते अजायूं रीतियूं रस्मूं हुजनि, जिते चई इहो वक़्तु विञाइणु आहे। ख़ुदा थो चए उन्हनि कचहरियुनि ऐं महफ़िलनि में शामिल थियणु मुनाफ़िक़त। तव्हां हिकिड़े माण्हू खे मञियो ई कोन था, हिकिड़े माण्हू सां ठहियो ई कोन था, हिकिड़े माण्हू जो नज़रियो तव्हांखे नथो वणे, पोइ तव्हां उते वञी मानी खाइणु कीअं था? माना जेकॾहिं वञो था त पोइ तव्हां हुन सां का नज़रियाती, का हमांगी, का दोस्ती, को बहस, को मुबाहिसो, को सुभाणे जी का उमेद न। मञो बि कोन था आयो, हिसाब सॼो उते आहे। ख़ुदा चए थो अहिड़नि कचहरियुनि महफ़िलुनि में शामिल थियणु मुनाफ़िक़त आहे, जिन में ख़ुदाई कानूननि जे
ॿारे अड़ सुहाईंदड़ ॻाल्हियूं थींदड़ हुजनि। हाणे हू वेठा जेका घटि वधि ॻाल्हाइनि, बदशत ॻाल्हाइनि त ईअं कंधे करे वेठा हुजो, छो त हाणे मजबूरी तव्हांजी हर दोस्त आहे, पोइ उन सां बि निभाइणो आहे, पोइ छा करियूं। असुल ॻाल्हि इहा न ॿ ढुक मिलनि था, ॿ ॾोकर मिलनि था। लतीफ़ साईं चयो त वेठे जनी वटि, वेठे जनी वटि ॾुख जो ॾाढो थिए, सा मजलिसी मट जे हासिल होए हज़ार जो। हिकिड़ी आयत पढ़ूं था जंहिंमें ख़ुदा फरमाए थो त बेशक अलाह मुनाफ़िक़नि ज़ालिमनि ऐं काफ़िरनि खे जहन्नम में गॾु रखंदो। माना ॾचे में तकलीफ़ में अची वेंदा हलिया गॾु हूंदा। ॾिसो न सभई हींअर गॾिजी विया हलिया पाण में सभई, हे फ़रऊन कारून हामान सभु गॾिजी विया। हक़ जे ख़िलाफ़ इहे सभई इहे जहिड़ींदा उहे माण्हू। लतीफ़ साईं चए थो अंदरि कारो का ॿाहिरि ॿोली हंज जी, चई अहिड़ो किनो थां भञी छो न भोरा कजी। जनी सॼे जीअ में भतो भते ॿोध कहिड़ा करे कोड हींअड़ा पती तन खे। पोइ साईं केॾां वञूं, वई अलबस्ती आहे, हीअ मीरल आहे, हीअ मुंहिंजे यार मोहम्मद रहीम जो पुटु अली अहमद लुंड गॾु वेठो आहे असां सां बटोरे मुंहिंजा। सुठनि माण्हुनि ॾांहुं वञो न, वेठे जनी वटि ॾुख जो ॾाढो ॾाढो थिए की उन्हनि खां भॼो, पर वेठे जनी वटि ॾुख जो दूर थिए। जिन माण्हुनि वटि वेहण सां, जिन माण्हुनि वटि वञण सां तव्हांजा ॾुख दूर थी वञनि, तव्हांजो ग़म ग़लति थी वञे, तव्हां केॾा परेशान हुआ, पर ईंदे पेर ठरिया, तव्हां संभत पे कई त तव्हांजा पेर ठरी विया। ईंदे लथी उञ, जॾहिं आया पे त तव्हांजी उञ लही वई, ऐं जॾहिं पहुता त वीहरी मंझि सुञ कर लधी ऋण उकार में। जी तव्हांजो महबूब एॾो भलो आहे, जे ऋण उकारा जॾहिं उन्हनि खां पाणी फुटी वेंदो आहे पोइ का खूह ॻोल्हींदा आहिनि। चई महबूब तूं त असांखे ॼण को वीहरी मिली पियो आई, वीहरी माना पाणी, पाणी माना ज़िंदगी। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं हीउ जेको सिलसिलो आहे, असीं हुजूं न हुजूं इहो सांद रवां तवां रहंदो। कई आदम अदीब अचनि पिया, पैदा थियनि पिया, ऐं थोरियूं थोरियूं ॻाल्हियूं कबियूं, नंढियूं नंढियूं ॿ टे आयतूं पढ़ियूंसीं, हुन में ॻाल्हि सम्झ में अची वई। असुलु सबबु इहो आहे त हिते ग़रीब माण्हू जेके आहिनि उन्हनि जी इज़त नथी थिए। हिते माण्हुनि जा रोज़गार जा वसीला जेके आहिनि उहे बंदि, उन्हनि ते सरमाएदार जेको बंदि अल माण्हू माना ख़ुदा चवे थो तव्हां गुज़र जे वसीलनि ते बंदि ॿधी वेही रहिया। साथ सलामत कचहरियूं क़ाइमु। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखिजो। हीअ सॻोरी राति जेका लैलतुल क़द्र आहे, जेका हीअ कारी राति, इन जो तव्हांखे मुबारकूं हुजनि ऐं तव्हां हिन में वेही जेको आहे तव्हां अंदरि ओरियो आ मां आ अरे मेरी मां आई, मेरी मां आई, आई मुंहिंजी मां अची, हीअ मस्तानी आहे मुंहिंजी। बसि हाणे असां वटि अची विया आहिनि सभिनी खे जवाबु। महिरबानी तव्हांजो। पोइ ॾाढा मीरल वेठा आहिनि, ॾाढा उस्मान वेठा आहिनि, जेके हा हीअ मुंहिंजी मस्तानी आहे मिसाल, या कंहिंखां नथी झलिजे। बसि महिरबानी तव्हांजो साईं। अदा मीरल फ़कीर अलबस्ती जेका बि संगत महफ़िल में वेठी आहे, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। ज़िंदगी रही त ज़रूरु सुभाणे तव्हांजे लाइ ॾींहुं घुरियो अथव, ज़रूरु सुभाणे मिलंदासीं। महिरबानी तव्हांजूं। पंहिंजे बचड़नि खे सलाम दुआऊं, पंहिंजे नंढड़नि बचड़नि खे, पंहिंजनि वॾनि बचड़नि खे महिरबानी तव्हांजो। आहे सलाम थी करे तव्हांखे मुंहिंजी मां हा सलाम करणु। ख़ुदा हाफ़िज़, ख़ुदा हाफ़िज़।